7 तारीख़ कराची में जमीयत उलमा इस्लाम GDA की मुश्तरका मीटिंग थी जैमें अगे लाहे अमल के तय करने की कोशिश कंदासीं। असां अगे मैदान ते आहियूं या जमात गॾिजे सिंध जूं ज़मीन पेट में जज़ीरा लॻाइणा आहिनि। कोशिश कंदासीं खणी हलूं जेकॾहिं GDA असां सां गॾु हले थी त असां उनखे शामिल वॾा दानशूर सोशल मीडिया ते विझनि था जेके पहिरियां आज 3 महीननि लाइ सिर्फ़ कैंसिल कनि इन बारे में चवण कालाबाग डैम जे लाइ कीअं चवनि था न अञा ताईं बि हुनजी ख़्वाहिश आहे न कालाबाग डैम ठाहिण। असांजे वॾड़नि जी महिनत कई जदोजहद कई अॼु कालाबाग डैम मुर्दो घोड़ो बणिजी चुको आहे। नवां केनाल मुर्दो घोड़ो बणिजी चुका आहिनि। कहिड़ो बि हुक्मरान अचे हाणे हिननि में रूप के न सघंदो। जेकॾहिं हुननि ॿीहर अहिड़ी क़िस्म जी हरकत कई त मैदान बि हिते आहे, असां बि हिते आहियूं, हुक्मरान बि हिते न